में हूंदी जेका साईं रफ़ीक वेंदी साईं रफ़ीक जेको फ़ैसिलो कंदो इंशाअल्लाह सिंध क़बूल कंदी। लेकिन हिते अचण खां पोइ वेहण खां पोइ ज़हन अलॻि थियो त कहाणी साईं सिकंदर उतां खई जितां साईं इंतज़ार 13 उदनि ते सदर हुयो ऐं पाण जेको सो जनरल सेक्रेटरी हुयो जंहिंखे कॾहिं बि हाजी नाज़िर तनज़ीम क़बूल कोन कयो। मूं ज़िले सदर खे बि इलेक्शन कमेटी में चूंडियो वियो हुयो ऐं मरहूम असद मेमून खे बि चूंडियो वियो हुयो जो पहिरियों दफ़ो हिन वर्किंग कमेटी में हिन जॻह ते ई रज़ा शाह रुनो हुयो ऐं शफ़ी सॾे साहब भाकुर पाता हुआ त असां इंतज़ार ऐं असां ठही विया आहियूं ऐं तनज़ीम हिकु थी वई। उहो बुरहान हलियो मुसलसल हलियो। उनखां पोइ तहरीर ट्रैक ते आई ऐं 2 दफ़ा इलेक्शनूं थियूं। कतई पोइते न वञणु खपंदो हो पर धुरियूं जॾहिं पोइते वियूं आहिनि त लाज़मी असां मुशीर बि पंहिंजे ज़मीर खे चुंडड़ी कोन हणंदासीं जो स्कोरिंग कंहिंजी कान्हे। सिंध जो उस्ताद असां न बि ॿुधायूं लंबियूं तकरीरूं न बि कयूं पर उन जे बावजूदि उस्ताद वॾो वाक़ुफ़ु आहे ऐं हर माण्हू खे सम्झे थो। भिट शाह जी इलेक्शन ते आङुर खई वई, नतीजा क़बूल न कया विया, वरी क़बूल कया विया। उहो साईं त वेठो आहे, मां हुनजो एजेंट हुउसि। मूंखे ख़ुशी हुई त भिट शाह जी इलेक्शन कम अज़ कम मुंहिंजे एजेंट हूंदे जेकर क़बूल न कई वई त वरी क़बूल कई वई, वर्किंग कमेटी जे इदारे में क़बूल कई वई त उहा इलेक्शन भिट शाह जी साईं गुलाम रसूल खटी हुई। उनखां बैदि में ॿी इलेक्शन बि साईं गुलाम रसूल खटी हुई ऐं गॾु हुयासीं। हिते काफ़ी अहिड़ा चेहरा वेठा आहिनि जेके आउं वाज़े कंदो हलां जेकर अॼु साईं गुलाम रसूल सां आहिनि त कल्ह सिकंदर सां हुआसीं, रफ़ीक सां हुआ, सुभाणे जी पक कंहिंखे कान्हे का त केरु कंहिंसां हूंदो, केरु उदनि ते कंहिं ते हूंदो। लेकिन असां हिकिड़ी शइ खे भाड़ियूं था त हे हिन जो धुर जो माण्हू आहे, हे हिन जी धुर जो माण्हू आहे। जेकर साईं नूर मोहम्मद आहे, साईं शफ़ी हुनजो वेझो ज़िले जो सदर हुनजो आहे, पर असां इदारे जे मातहत आहियूं, असां तनज़ीम आहियूं। असांखे उस्ताद तनज़ीम लाइ चूंडनि था। असां पंहिंजी तनज़ीम खे पोइते हटी असां पंहिंजे फ़र्दनि जे हवाले थी विया आहियूं। उहे फ़र्द कहिड़ा बि हुजनि, उहे फ़र्दनि खे असांखे विरायो वियो आहे या असां सभु विराइजी विया। हाणे ॻाल्हाइजे मुशीर खे किथां ॻाल्हाइजे। साईं सिकंदर मुंड खां कहाणी खई। मां सम्झां थो त उन्हनि शयुनि ते हाणे ॻाल्हाइण जे बजाए उन जे मुशीर जेको तोड़ कयो साईं मूं बि ॻाल्हायो। मां चवां थो बहितरीनु ॻाल्हाई, तनक़ीद जे बि बर्दाश्त हुजे त उनखां बैदि में हुन पंहिंजी धुर खे बि ॻाल्हायो, मुंहिंजे दिलि जी तर्जुमानी करे वियो त हीउ ऐवान मौजूदु आहे, असां मौजूदु आहियूं। जेकॾहिं तनज़ीम मौजूदु न आहे, इदारा मौजूदु न आहे, असां मौजूदु न आहियूं। असांजो झेड़ो हेठि मथे ते आहे त काबीना न हुजे, काबीना जे असां मातहत आहियूं। को चए थो फलाणो न हुजे, उनजे आउं मातहत आहियां। ऐं वाज़े कंदो हलां जेकॾहिं तनज़ीम में तव्हां इहे रिवायतूं विझंदव त अॼु साईं सिकंदर कोर्ट में वियो आहे, सुभाणे यकीनन जेके डिवीज़न जा सदर हुजनि, असां हुजूं न हुजूं 5 सालनि खां ॿिया कोर्ट में वेंदा। केर बि सिंध जो सदर हुजे, केर बि डिवीज़न जो सदर हुजे, ज़िले जो सदर हुजे, उहो पाण खे सो कॉल्ड हिन वक़्त खां ई सम्झे। छा भला तालके जो उस्ताद ज़िले जे सदर खे ऐं तालके वारे खे सो कॉल्ड नथो कराए सघे? छा कराए सघे थो? हू नथो मञाए सघे। इन जे करे पहिरियां मां इहा ॻाल्हि कंदुसि, मुंहिंजी डिवीज़न जी मीटिंग थी जंहिंजो मूं ते फ़र्ज़ु आहे त डिवीज़न जी मीटिंग जो मूंखे मुशीर उन्हनि मुक़ररु कयो आहे। जेकॾहिं मुंहिंजी डिवीज़न मूंखे चवे हा त तव्हां हिन जिरगे में मुशीर थी न वञो त मां हरगिज़ न चाहियां। ऐं सभ खां पहिरीं सागर नवाब शाह ऐं नौशहरे जे उस्तादनि जो पाबंद आहियां त उहे जेको चवंदा उन मुताबिक़ मां हलंदुसि। असांजी डिवीज़न जो फ़ैसिलो आहे जेको मां साईं रफ़ीक ते पुछां थो चाहियां, उहो इहो आहे सभ खां पहिरियां इदारा, उनखां बैदि में तनज़ीम आइन ते, इलेक्शन आइन ते। जेकॾहिं तव्हां इदारनि ऐं आइन ते इलेक्शन नथा करायो त पोइ इहा इलेक्शन बि जिरगाई आहे। इन खां बहितर आहे तव्हां बाडियूं चूंडे छॾियो, इन खां बहितर आहे तव्हां जनरल बाडियूं घुराए छॾियो या जिरगा करे उहिदा चूंडे छॾियो।
जेकॾहिं तव्हां इदारनि खे ऐं जेकॾहिं आइन खे तस्लीम था कयो त इलेक्शन उहा कीअं थींदी? इलेक्शन आइन ते थियणु घुरिजे। इलेक्शन आइन मुताबिक़ हूंदी त इंडस्ट्रीज़ या जेके आहिनि उहे इदारा असांखां परे न आहिनि। सभ खां पहिरियां इहो, उनखां बैद में असांजी हिकु इलेक्शन कमेटी चूंडियल आहे, सभु दोस्त तव्हांजा आहिनि। असांजो हाजी अशरफ साहिब जो पीरियड पूरो थियण वारो आहे। लिहाज़ा जेकॾहिं तव्हां अॻु में बेड़ा फ़ैसिला कया आहिनि, अॻु में बेड़ा जिरगा थिया आहिनि, या अवां साईं सिकंदर खे मेंबर ॾिनो, अवां साईं सिकंदर खे मेंबर ॾिनो, असां बि उन ॻाल्हि में वियासीं, फ़ैसिलो अवां कयो, अवां हैदराबाद जे मेंबर खां इस्तीफ़ा वरिती, उनखां बैद में साईं सिकंदर खे ॾिनो। तव्हांखे जेकॾहिं उहिदनि जी रदो बदल करणी आहे त तव्हां इन ई इलेक्शन कमेटी मां, इन्हनि ई इदारनि मां तव्हां उन्हनि दोस्तनि खां राज़िपो करे ऐं उन्हनि दोस्तनि खां उहिदनि खां इस्तीफ़ो वठी तव्हां उहिदा विरायो। असां उहिदनि जे हर गिज़ इनकारी न आहियूं। कम अज़ कम असांखे इन्हनि फ़ैसिलनि जी कॾहिं बि ख़बर न हुई। असां इदारे में मौजूदु आहियूं। जेकॾहिं साईं अमाला फ़ैसिला कया आहिनि, साईं सिकंदर सां ॻाल्हाईंदो हो, मां साईं सिकंदर खे अॼु बि चवां थो त जेकॾहिं इहा ॻाल्हि इदारे में रखे हा, मां अॻु में बि चयोमांसि त बहितर ॻाल्हि हुई त बाबा असां जूं कुझु कमिटमेंटूं थियूं आहिनि, उन कमिटमेंटुनि ते दोस्त पूरा न आहिनि। इहा ॻाल्हि अॼु बि असांजी हुजे हा त उहा कमिटमेंटूं आहिनि। उनखां बैद में इदारनि खां बैद में इहा ॻाल्हि करणु कंदुसि, जंहिं इदारे में साईं सिकंदर शामिल हुयो, साईं रफ़ीक सिंध जो सदर हुयो, साईं इंतज़ार साहिब सां 8 खां 10 ज़िला हुआ जेका सागर में 12 में 11 में इलेक्शन कमेटी चूंडी हुई, जंहिंमें मां पाण चेयरमैन थियो हुउसि। साईं इंतज़ार साहिबु उन इलेक्शन कमेटी में क़बूल कोन कयो हो ऐं हू साईं हलियो वियो हो। उनखां बैद में साईं खे हिकु माण्हू न मिलियो हो। साईं चयो इहो ई मुतालबो हुयो त मूंखे उहिदा मिलनि, मूंखे सेक्रेटरी मिले, मूंखे उहिदा मिलनि। साईं इंतज़ार साहिब खे उहिदा न मिलिया हा। इलेक्शन कमेटी सां अची मीटिंग कई। मूंखे उहो ॾींहुं बि यादि आहे जेको अब्दुल जब्बार कोसो वेठो आहे, साईं नज़ीर शाह मौजूदु न आहे, त साईं रफ़ीक टंडे अलियार हुयो। हिन ई ऑफिस जी मीटिंग में इलेक्शन कमेटी खे बाजिंसी साईं इब्राहिम जखरानी चयो, ऐं कसम ॾींदोसां साईं इंतज़ार हो, अॼुकल्ह तव्हां ते एतमाद आहे, साईं रफ़ीक तां फ़ोन ते ॻाल्हायूं, बाबा इलेक्शन कमेटी सां मीटिंग कयो, इलेक्शन कमेटी इदारे चूंडी आहे, तव्हां उन सां वेही वञो। फर्दनि सां इख़्तिलाफ़ थी सघनि था, लेकिन जॾहिं तव्हां सुप्रीम इदारे खे चूंडियो था, उन सुप्रीम इदारे मां त दोस्तनि जूं इज़तूं बरक़रार रखणु सभु सिखो। इहा ॻाल्हि कान्हे का जेकॾहिं साईं सिकंदर खे पंहिंजे खैरपुर जे ज़िले जे उहिदेदार जो ॾुख थिए थो त लाज़मी जेको हिन वक़्तु ताईं सिंध में अमाला महर ते बोछाड़ कई वई आहे त उहो बि लाज़मी कंहिंखे ॾुख थींदो हूंदो। ऐं माज़ी जी तरफ़ नथो वञे, ऐं माज़ी जी तरफ़ वञा साईं लियाकत मरहूम गुज़ारे वियो, उन इलेक्शन कमेटियुनि खे रफ़ीक शाहिद आहे अलाए छा छा चयो। साईं मोह बि रूबरू वेठो आहे, साईं मोह जे लाइ माण्हू छा बि चवनि हुन पाण बि तस्लीम कयो आहे। लेकिन जेकॾहिं असां साईं मोह खे इज़त ॾिनी आहे त अॼु उन जी इज़त बरक़रार रखणु असांजो कमु आहे। उनखां बैद में हिन जिरगे जी गारंटी कहिड़ी आहे? हिन जिरगे खे जेको विहारियो वियो आहे, साईं वॾो आहे, साईं अहिड़ा जिरगा अॻु में थिया आहिनि। जेका बाद में जिरगो थियो, साईं निगरान बाडी साईं लियाकत भेरी चूंडी, उनखां बैद में हींअर जिरगो थियो आहे। साईं शफ़ी साहिब 4 साल, ऐं माफ़ कजो क्लियर मां ॻाल्हि कंदो वञा, त हुन रिटायर खे क़बूल न कयो आहे। हुन चयो आहे त रिटायर हिकिड़ी माफ़िया आहे। रिटायर जेके बि आहिनि, अॼु तव्हां मां सम्झां थो टोटल असां 7 मुशीर आहियूं, उन मां 4 असांजा रिटायर आहिनि, असांजो अमीन बि रिटायर आहे। असां हरगिज़ रिटायर लाइ कॾहिं न चयो आहे। पर जेकॾहिं सुभाणे साईं वारा को बि फ़ैसिलो कनि त उन जी गारंटी मुकमल साईं सिकंदर ॾिए थो या दोस्त ॾियनि था, त उहा जेकॾहिं इदारनि में बि न हूंदी ऐं हिकिड़ा दोस्त मञींदा, ॿिया दोस्त न मञींदा। पहिरियां दिनेश जी घटि में घटि दोस्त वेहनि ऐं पाण में गारंटी ॾियणु खपेनि। या ईअं त न आहे जेकॾहिं हिकिड़ो दोस्त सुभाणे हिकिड़ी ॻाल्हि करे अॼु वरी हिते ॿी ॻाल्हि कयूं, लिहाज़ा उस्ताद सफ़र तमामु घणो कयो आहे। साईं सिकंदर साहिबु ॻाल्हायो, साईं गुलाम रसूल ॻाल्हायो, पर साईं मुंहुं बि हुनजो तोड़ ख़तमु कयो। ऐं हुते नथो ॻाल्हाइणु कयां, सो कॉल्ड या कोर्ट वाक़ई वञिबो आहे, पर असां जेकॾहिं पंहिंजनि चूंडियल बाडियुनि खे पाण सो कॉल्ड कराईंदासीं ऐं असां इदारनि में न ईंदासीं त यकीनन इहो रिवाज जूं ऐं रिवाज पइजी वेंदा। तव्हांखे चंदे ते जहिड़ो आहे, मां अमीन खे गुज़ारिश कंदुसि त मुकमिल उहे फ़ैसिला करे।
जेकॾहिं बॉडी ते को मसइलो आहे मुकमिल फ़ैसिला करे, पर मोटी इदारनि में अचणु खपे, न अव्हांखे इदारनि खां बग़ैर का इलेक्शन बीहंदी, न इदारनि खां बग़ैर अव्हांजी ज़रूरु आरज़ी बीहे थी तव्हांजी इंडस्ट्री बीहंदी, लेकिन इदारे खां सवाइ न बीहंदी। हिन वक़्तु घणियूं ॻाल्हियूं आहिनि, पर वरी मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त डिवीज़न शहीद बेनज़ीर आबाद जो तव्हांखे पैगाम आहे सभिनी खे, इन तव्हांखे तंज़ीम ऐं आइन ऐं इदारा मुताबिक़ फ़ैसिला कया वञनि, ऐं उनखां बैदि में जेको बि फ़ैसिलो थिए, जिरगा जेके बि थिया आहिनि, कम अज़ कम उन्हनि दोस्तनि सभिनी खे एतमाद में वठी साण करे हलियो वञे त वधीक बहितर थींदो। असां इलेक्शन कमीशन जे नालनि ते न अॻु में कॾहिं साईं सिकंदर मूंखे चयो हुआ नाला पढ़िया हुआ, या असां नाला पढ़ंदा आहियूं या असां दोस्तनि जा नाला खणंदा आहियूं। साईं सिकंदर साहिबु वर्किंग कमेटी में पंहिंजा नाला ॾेई वियो। जेकॾहिं अक्सरियत राय सां फ़ैसिलो न थियो, का बि ॻाल्हि थी त उहो कोर्टुनि में वञण जे बजाय काफ़ी शिकायतूं हूंदियूं हुननि खे पाण में। हा, वरी मां हिकिड़ी ॻाल्हि जो शायदि आहियां, साईं सिकंदर वटि जेको असांजो ठाह थियो, साईं सिकंदर मूंखे ख़ुदि ॿाहिरि कढी चयो त इलेक्शन, ममता शाह वेठो आहे, इलेक्शन कमेटियुनि जे मुतलिक़ छा थींदो। अॼु बि साईं खे यादि हूंदो त मां साईं खे चयो तव्हां हिन मेंबर वरितो आहे या जेको तव्हां ॻाल्हियूं कयूं, इलेक्शन कमेटियुनि में तव्हां अपील कयो, जिते बि जेकॾहिं को मसइलो आहे उहो अपीलनि ज़रिए तव्हां हल कयो। जेकॾहिं अपीलनि ज़रिए हल थियनि हा, मां सम्झां थो उन नहत ते जिते पहुता आहियूं कोन पहुचूं हा। बाक़ी साईं रफ़ीक जे हवाले फ़ैसिलो आहे, राया सभिनी दोस्तनि जा अचनि पिया, साईं बि रायो सम्झूं था त तंज़ीम हिकु थिए ऐं तंज़ीम में बहितर हिन वक़्तु इलेक्शन जे तरफ़ माहौल आहे, इलेक्शन जी तरफ़ माहौल आहे। तव्हां इलेक्शन बहितर करण जे लाइ माण्हू पिया चूंडियो, उनजे लाइ तव्हां, मां सम्झां थो त धुरियूं असां वटि साईं गुलाम रसूल आहे ऐं साईं सिकंदर आहे। जेकॾहिं मां इहा बि मुंहिंजी राय हुई त असां मुशीरनि खां राया वठी ऐं जेकॾहिं साईं रफ़ी को बि फ़ैसिलो करे हा त ॿई धुरियूं क़बूल कंदा, पर जेकॾहिं हिनखे मुतमीन करे दोस्त बहितर करे ऐं के जेकॾहिं फ़ैसिला कंदा त सिंध जा दोस्त सभु क़बूल कंदा। साईं रफ़ीक जलाल साहिब ते पूरी सिंध खे एतमाद आहे। साईं मोह बि वेठो आहे, साईं फैज़ुल लोलाई वेठो आहे, या साईं इंतज़ार साहिबु आहे, साईं गाज़ी खान, साईं गुलाम रसूल साहिबु, या जेके बि दोस्त वेठा आहिनि, किथे बि बेतमादी न आहे। ख़दशात पैदा कया विया आहिनि, घणे में घणो असांखे सोशल मीडिया परेशान कयो आहे। उनजो परेशानी जो सबबु इहो आहे त हिकिड़ी धुर हिकिड़े लाइ लिखे पई, ॿी धुर ॿी लिखे पई, हर को दोस्त उन्हनि लिखण वारनि खे घटि में घटि सम्झाए त असांजी तंज़ीम ट्रैक ते अची वेंदी इनशा ताला, ऐं फ़ैसिला बहितर ईंदो।